जी चक शहर में जेका आहे पब्लिक पार्क जी जेका आहे मंज़ूर थियल आहे जिते असां बीठा आहियूं। असांजी प्रेस क्लब जे ॿाहिरां चक में पब्लिक पार्क मंज़ूर थियल आहे जंहिंजी रिहेबिलिटेशन लाइ पब्लिक हेल्थ पंहिंजी जेकी आहे डिपार्टमेंट तरफ़ां 90 लख रुपया जारी थिया आहिनि, जंहिंजो वर्क आर्डर शाहनवाज़ मंगी एंड ब्रदर्स जे नाले सां कंपनी जेकी आहे उनखे जारी थिया आहिनि ऐं उनखे वर्क आर्डर जारी थियो आहे। पर हिते जेको 90 लख मां जेको आहे 9,000 जो बि कमु कोन्हे को। तव्हांखे वीडियो ज़रिए मां ॾेखारींदो थो अचां त हिते जेका पब्लिक पार्क जेका मंज़ूर थी आहे उहा कॾहिं थी, केतिरे पंहिंजी कास्ट जी हुई ऐं किथे उहो छा ठहियो। हिते ऑन ग्राउंड कुझु बि ठहियल न आहे। वरी उन जे मथां ॿी जेका स्कीम थी आहे त रिहेबिलिटेशन, माना जेका अॻु ठहियल हुजे वरी उनखे पोइ ॿीहर जेको आहे उनजी रिपेयरिंग थींदी आहे जंहिंखे चऊं, त उहा जेका आहे 90 लख रुपए जी मंज़ूर थी आहे, जेका बि माना का बि हिते ग्राउंड ते न आहे। हिते मींहूं जेको आहिनि बीठियूं आहिनि, गंदो पाणी बीठो आहे पब्लिक पार्क वारी जॻह ते, जॾहिं त जेको आहे पंहिंजो छेणा पिया आहिनि, माल जा वथाण आहिनि, गॾह बीठल आहिनि, पर हिते को बि कमु न आहे थियल जेको आहे त तरक़ियाती कमु हुजे। हाणे उहे जेकी मुद में थिया आहिनि, वॉकिंग ट्रैक जे मुद में थिया आहिनि ऐं गेट जे पिलरनि जे मुद में थिया आहिनि ऐं वाल जेका भित जे मुद में पैसा मंज़ूर थिया आहिनि, पर हिते ग्राउंड ते का बि शइ मौजूदु न आहे। हाणे ॻाल्हि अचे थी त इहो ठेकेदार जेको शाहनवाज़ मंगी आहे उहो अकेलो त इहा शइ नथो हड़प करे सघे। विच शहर जी स्कीम आहे पब्लिक पार्क, सॼे शहर जी छा सॼे इलाइक़े जी जेका पब्लिक पार्क आहे। इन सां ज़ाहिर आहे त पब्लिक हेल्थ जेके डिपार्टमेंट जा इंजीनियर आहिनि उहे इन सां मिलियल आहिनि, या थी सघे थो अञा के ॿिया माण्हू बि मिलियल हुजनि, जंहिं पूरी जी पूरी स्कीम जेका आहे उहा जेका बिलर कूड़ा ठाराए करे हड़प करे वियो आहे। आला अख़्तियारनि ऐं एंटी करप्शन ऐं जेके पब्लिक हेल्थ सेक्रेटरी आहे, चीफ सेक्रेटरी आहे, वज़ीर आला सिंध आहे, या जेके अदरवाइज़ ॿिया जेके ॻुझा इदारा आहिनि, सभु इन ॻाल्हि जो नोटिस वठनि ऐं अची हिते ॾिसनि त छा ही जेका पब्लिक पार्क जेका 9 मिलियन जेका आहे रक़म जेका जारी थी आहे वर्क आर्डर ज़रिए, त उहा हिते किथे कमु थियल आहे, का सिर बि न आहे लॻल। सो असांजो मुतालबो इहो आहे त फौरी तौर ते इन जी इंक्वायरी कई वञे, इंक्वायरी करे इन जे जेको आहे ठेकेदार ऐं इंजीनियरनि ऐं ॿियनि मुलविज़ माण्हुनि ख़िलाफ़ पकड़ कई वञे ऐं इन साॻी रक़म मां हिते पब्लिक पार्क ठाराए हितां शहरनि जे जेको आहे शहरी जेके पोड़ा आहिनि, ॿार आहिनि, औरतूं आहिनि, या जेके ॿिया आहिनि, उनखे तफ़रीह फराहम कई वञे ऐं वॉकिंग ट्रैक फराहम कयो वञे, जीअं हितां जे माण्हुनि खे का सहूलियत मिली सघे।